मुस्लिम लीग के सरबराह पीर पागारे मकानी चूंडनि दौरान ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ग्रुप के उम्मीदवारनि जी गैर मशरूत हिमायत जो ऐलान करे छॾियो। मिर्ज़ा हाउस से ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा और डॉक्टर सईदा मिर्ज़ा से मुलाकात बाद पीर पागारे चयो त पीपल्स पार्टी इख्तिलाफ़नि जो शिकार थी वञण सबब मकानी चूंडूं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा की गैर मशरूत हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। पीर पागारे चयो त पीपल्स पार्टी इख्तिलाफ़नि जो शिकार आहे, तंहिं करे सिंध सरकार मकानी चूंडूं मुलतवी कराइण चाहे थी। पीर पागारे कराची में मिर्ज़ा हाउस से पहुंची डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा और संदसि घर वारे डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा से मुलाकात कई, जंहिं दौरान पीर पागारे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा के वालिद के लाडाणे ते साणस ताज़ियत कई। पीर पागारे और डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा विच में मकानी चूंडनि के हवाले से ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि बाद मीडिया से ॻाल्हाईंदे पीर पागारे मकानी चूंडनि लाइ डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा और संदसि ग्रुप की गैर मशरूत हिमायत जो ऐलान किया है, जेका संदसि वॾनि जी रिवायत रही है। हुन जी त पीपल्स पार्टी की हुकूमत पोइ ते वञी रही है। गुज़िरियल चूंडनि में भी उन्हनि धांधलियूं करे चूंडूं खटियूं हुयूं, पर हिन भेरे कंहिंखे भी धांधलियूं करण न ॾिनियूं वेंदियूं। पीर पागारे चए त पीपल्स पार्टी लाड़काने, शिकारपुर, खैरपुर समेत केतिरनि शहरनि में इख्तिलाफ़नि जी वर चढ़ी वई है, जंहिं सबब पीपल्स पार्टी की सरकार मकानी चूंडूं मुलतवी कराइण चाहे थी। पीर पागारे चयो त करप्शन और दहशतगर्दी खिलाफ ऑपरेशन खत्म न थींदो। 15 और 20 ॾींहनि अंदर वधिक केस दाख़िल थींदा और गिरफ्तारियूं भी थींदियूं। बेनज़ीर केस बाबत पुछियल सवाल के जवाब में पीर पागारे चयो त बेनज़ीर भुट्टो के कत्ल में मुशर्रफ मुलविस न आहे, छाकाणि त बेनज़ीर के कत्ल से मुशर्रफ के नुक़सान पहुतो आहे। बेनज़ीर जहिड़ी हुजे हा त मुशर्रफ वधीक 5 सालनि लाइ सदर चूंडजी वञे हा। उन मौके ते डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त पागारे पारां मकानी चूंडनि लाइ हिमायत करण ते हू संदसि थोराइतो आहे। हुन चयो त हू पंहिंजे फितरी इतिहादियुनि की हिमायत जारी रखंदो। क़ौम परस्तनि सां भी ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त जॾहिं हू घर वज़ीर हो त बेनज़ीर भुट्टो कारसाज़ थाने की FIR दाख़िल कराइण लाइ जेका दरख़्वास्त ॾिनी हुई, उन में मुशर्रफ जो नालो न हो। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त बेनज़ीर भुट्टो कारसाज़ वाक़े जो केस परवेज़ इलाही, ब्रिगेडियर एजाज और हमीद गुल खिलाफ दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त कई हुई। जी गैर मशरूत हिमायत जो ऐलान करे छॾियो। पीर पागारे चयो त पीपल्स पार्टी इख्तिलाफ़नि जो शिकार आहे, तंहिं करे सिंध सरकार मकानी चूंडूं मुलतवी कराइण चाहे थी। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त मकानी चूंडनि लाइ क़ौम परस्त धुरनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। पीर पागारे कराची में मिर्ज़ा हाउस ते पहुची डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा और संदसि घरवारी डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा से मुलाकात कई, जंहिं दौरान पीर पागारे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा के वालिद के लाडाणे ते साणस ताज़ियत कई। पीर पागारे और डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा विच में मकानी चूंडनि के हवाले से ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि बाद मीडिया से ॻाल्हाईंदे पीर पागारे मकानी चूंडनि लाइ डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा और संदसि ग्रुप की गैर मशरूत हिमायत जो ऐलान किया है, जेका संदसि वॾनि जी रिवायत रही है। उन चयो त पीपल्स पार्टी की हुकूमत पोइ ते वञी रही है। गुज़िरियल चूंडनि में भी उन्हनि धांधलियूं करे चूंडूं खटियूं हुयूं, पर हिन भेरे कंहिंखे भी धांधलियूं करण न ॾिनियूं वेंदियूं। पीर पागारे चयो त पीपल्स पार्टी लाड़काने, शिकारपुर, खैरपुर समेत केतिरनि शहरनि में इख्तिलाफ़नि जे वर चढ़ी वई है, जंहिं सबब पीपल्स पार्टी की सरकार मकानी चूंडूं मुलतवी कराइण चाहे थी। पीर पागारे चयो त करप्शन और दहशतगर्दी खिलाफ ऑपरेशन खत्म न थींदो। 15-20 ॾींहनि अंदर वधिक केस दाख़िल थींदा और गिरफ्तारियूं भी थींदियूं। बेनज़ीर केस बाबत पुछियल सवाल के जवाब में पीर पागारे चयो त बेनज़ीर भुट्टो के कत्ल में मुशर्रफ मुलविस न आहे, छाकाणि त बेनज़ीर के कत्ल से मुशर्रफ के नुक़सान पहुतो आहे। बेनज़ीर जहिड़ी हुजे हा त मुशर्रफ वधीक 5 सालनि लाइ सदर चूंडजी वञे हा। उन मौके ते डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त पागारे पारां मकानी चूंडनि लाइ हिमायत करण ते हू संदसि थोराइतो आहे। उन चयो त हू पंहिंजी फितरी इतिहादियुनि जी हिमायत जारी रखंदो। क़ौम परस्तनि सां बि ॻाल्हियुनि जो अमल जारी आहे। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त जॾहिं हू घर वज़ीर हो त बेनज़ीर भुट्टो कारसाज़ थाने की FIR दाख़िल करण लाइ जेका दरख़्वास्त ॾिनी हुई, उन में मुशर्रफ जो नालो न हो। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा चयो त बेनज़ीर भुट्टो कारसाज़ वाक़े जो केस परवेज़ इलाही, ब्रिगेडियर एजाज